पंजा जेके गोठ जा असा माजे ते गोठ में जेके असा जा वेड़ा खुदा वास्ते उन वेड़न के खत्म कयो पंज दिलन में नफरत खत्म कयो ए पाण में एको बदी मोहब्बत इखलास भाईचारो पैदा कयो त जिए पाण में सकल भाइरन के रही करे ए नंढन सा साथ रही करे उनन के तालीम ॾियाराए करे आला यूनिवर्सिटी में आला एवान ताईं पहुंचाए करे पंज गोठ नालो रोशन करे खुदा हाफिज़ दिलदार ही बस सोरंगी जेल खान मेमोरियल ट्रस्ट जो फाउंडर आहे हींअर वो चेयरमैन भी आहे उन जो कोशिशूं काविशूं बिल्कुल ताजे सामूं आहिनि ऐं हाणिया रिक्वेस्ट कंदुसि पंहिंजे प्यारे भाउ अब्दुल जब्बार लाशारी जन के टैलेंटेड शागिर्दनि जे लाइ अफरोज अली सोलंकी ऐं अब्दुल जब्बार सोलंकी ऐं अब्दुल जब्बार लाशारी जन खे रिक्वेस्ट आहे त डाइस ते अची करे रिज़ल्ट पेश कनि। मतलब असां एतिरो पैसो नथा करे सघूं छो जो सभिनी जेके बि स्टूडेंट्स आहिनि सभिनी पंहिंजी पंहिंजी महिनत आहे ऐं जंहिं शागिर्द जी तकरीर कई हर शागिर्द जे पंहिंजे माना पंहिंजो कॉन्फिडेंस हो पंहिंजो कंट्रीब्यूशन हो पंहिंजो माइंड हुयो ऐं पंहिंजो ज़हन हो पोइ बि मां ऐं साईं मोहतरम साईं अफरोज सोलंकी साहब रिज़ल्ट हिकु ठाही आहे जेको थर्ड पोजीशन होल्डर आहे उहो आहे आफ्ताब सोलंकी ताड़ियूं ऐं सेकंड पोजीशन जेको आहे उहो असांजी अदी आहे आलिया खातून सेकंड पोजीशन ऐं जेको फर्स्ट पोजीशन आहे प्रोग्राम जो उहो आहे वाजिद हुसैन सोलंकी। हींअर ये पोजीशन्स तव्हांजे साम्हूं हुयूं हाणे असांजी वार्ड जी डिस्ट्रीब्यूशन थींदी रुकिया अली सोलंकी जन खे गुज़ारिश आहे त उहे स्टेज ते अचनि ऐं पंहिंजी थर्ड पोजीशन रिसीव कनि साईं यूनिस लाशारी जन खां थर्ड पोजीशन साईं यूनिस लाशारी जन खां अचीव कनि। बस जंहिं पंहिंजे पीउ माउ जो पंहिंजी सोलंकी नेशन जो नालो रोशन कयो आहे। ताड़ी साईं माता खणी ॾिसो ये असांजो प्यारो भाउ सागर हुसैन मुगेरी जेको हींअर मैथमेटिक्स जो बहितरीन उस्ताद आहे सागर हुसैन मुगेरी। हाणिया ऐं हाणिया रिक्वेस्ट ये असांजो हुनखे ॾेई छॾ खालदार नंढो न आहे न पुटु नादीन उनखे ॾेई छॾ साईं मुंहिंजा असांजे हिन बैकवर्ड एरिया अॻिलो ई घणनि मुश्किलातुनि जो शिकार आहे पर अञा वधीक मुश्किलात में फासंदड़ असांजी जेके फैमिली में कुझु मेंबर्स अहिड़ा बि आहिनि जेके वीचारा जाइ ॼम खां नज़रुनि खां महिरूम आहिनि पर अॼु बि उन्हनि पंहिंजी जेको आहे सो जिदोजहद रोकी न आहे उन वटि बि एतिरा जज़्बा आहिनि जो तुंहिंजे लाइ ट्रॉफी आंदी त मैं तयारी कर। हाणे मां रिक्वेस्ट कंदुसि रिज़वान अली सोलंकी जन खे जेके अची ही पंहिंजो अवॉर्ड हासिल कनि ऐं असांजी उन्हनि सां दुआ आहे त इंशाअल्लाह ताला उहे हिकु ॾींहुं पंहिंजे मज़लूमनि ताईं ज़रूरु पुॼंदा ऐं असांखे जेतिरो थी सघे असां हिन पंहिंजे प्यारे भाउ जी मदद कंदासीं उनखे क़दमनि ते बीहण जे लाइ साईं खे बिल्कुलु थी नथी पए अॼु बि पंज वक़्त दिमाग़ पढ़ंदो आहे अॼु बि स्कूल ते वेंदो आहे वाइदो रखियो जॾहिं तव्हांजो भाउ पंहिंजे पेरनि ते बीठो त हिननि खे अॻिते अहिड़े तरीक़े सां आणे छॾींदो जहिड़े करे सोचो बि न हूंदो ऐं मुंहिंजी दिलि ख़्वाहिश आहे त हिनखे इहो अवॉर्ड मां पंहिंजे हथनि सां
पाण दा असलम थोड़ा सा दो गा थोड़ा सा दो फोटो कर हां डॉक्यूमेंट दे